नाज़िन मसूबुरगड़ी भरसा ॻोठ नारेजाणी में यूथ इत्तेहाद तरफ़ां मच कचहरी मुनक़द कई वई, जंहिंमें सियासी समाज जे अॻवाननि सुगड़नि ऐं फ़नकारनि शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं ग़ुलाम क़ादिर वसीर जी ही रिपोर्ट। मसूबुरड़ी लॻ ॻोठ नारेजाणी में यूथ इत्तेहाद पारां मच कचहरी कुठाई वई आहे, जंहिंमें सियासी समाजी सुगुड़ शाइरनि ऐं फ़नकारनि वॾे तइदाद में शिरकत कई आहे। अचो त मच कचहरी में आयल महिमाननि सां मेहरान टीवी पारां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो अॼोकी मच कचहरी जे बारे में छा चवणु आहे। जेका अज़ीम धरती आहे जिनमें दुबे जी जंग लगी ऐं शहीद होशमन शीदी जी यादगार आहे। असां अॼु उन धरती ते आहियूं ऐं उहा ख़ुदि हिकिड़ी सकाफ़त जो माना हिकिड़ी तारीख़ी जॻह आहे। उन सां गॾोगॾु उन धरती ते एतिरा सारा नौजवान गॾु थिया आहिनि। असांखे तमामु ख़ुशी थी आहे। नौजवान के सुजाग करण जे लाइ ही तमामु हिकिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम रखियो वियो आहे, जेके कल्चर जो नालो ॾिनो वियो आहे। ऐं सिंध जी जेका सकाफ़त आहे उहा बि आहे पुराणे दौर खां वठी अची रही आहे, जेका कल्चर जे हिसाब सां आहे। जेकॾहिं हिते मच कचहरियूं असां वटि लॻंदियूं रहियूं त उन्हनि में असांजे नौजवान एक्टिव बि थींदा ऐं अॻियां बि निकिरंदा, छाकाणि त ही रिवायतूं जेके आहिनि बरक़रार रखंदा अचूं असीं। ऐं यूथ इत्तेहाद जो जेको असांखे प्लेटफॉर्म मिलियो आहे इहो ज़बरदस्त कमु करे रहियो आहे। पर हिन क़िस्म जो मच कचहरियूं जेके कुझु सालनि खां थियनि पियूं सिंध में, इहो हिकिड़ो सुठो सोण आहे पंहिंजी सकाफ़त ऐं पंहिंजी तहज़ीब खे अॻियां वठी वञण जो। त आउं इनखे बहैसियत स्टूडेंट ऑफ फिलासफ़ी ऐं हिकु अदना शागिर्द जे इहो हिकिड़ो सिंधी क़ौम जे लाइ हिकिड़ी अहम हिकिड़ो क़दम सम्झां थो। पूरी सिंध में थियनि पियूं ऐं जिते जिते थियनि पियूं उन जा तमामु मुस्बत पासा नज़र अचनि पिया। माण्हू मुनज़म थियनि पिया, माण्हू पाण में मिलनि पिया, उन्हनि जी पाण में हिक ॿिए सां अंडरस्टैंडिंग जुड़े पई ऐं हू हिक ॿिए खे सम्झणु शुरू थिया आहिनि। सो हीअ जेका मच कचहरी आहे जेतोणीक रुगो सिर्फ़ु बाहि जो मच कोन्हे, पर जेके अंदर जी जेका बाहि आहे, जेको अंदर जा उल्हा आहिनि, उहे बि हिन कचहरी में माण्हू हिक ॿिए सां शेयर कनि था, हिक ॿिया सलीन था। त आउं सम्झां थो त इहा अॻिते हली हिकिड़ी वॾी तहरीक जो सबबु बनबी। ऐं अॼोको ही जेको प्रोग्राम आहे जंहिंमें जेका पाण सभु दोस्त गॾु थिया आहियूं ऐं हिन प्रोग्राम में बि यकीन कयो अॼु माना इहो सम्झो त ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे। यूथ इत्तेहाद पारां आई आहे, मच कचहरी कराई आहे। असांजी मुसलसल इहा जदोजहद हूंदी आहे त नौजवाननि खे सुठो सुठो जेके प्रोग्राम कयूं, नौजवाननि खे उजागर कयूं, नौजवान खे सुजाग कयूं ऐं प्रोग्राम कयूं। उन लाइ असां जेको हैदराबाद यूथ इत्तेहाद मुसलसल अहिड़ा प्रोग्राम कंदी रहंदी आहे। अॼु असां सिंधी सकाफ़त खे उजागर करण लाइ ॻोठ झंडू नारेजाणीअ में मच कचहरी कई आहे। असां जेको हवासियाती तौर ते हिक ॿिए सां मिलूं था, हिक ॿिए सां राब्ते में अचूं था, वेही कचहरी कयूं था, हाल वाल कयूं था समाज ते, दुनिया ते ऐं असांजे गणितनि ते, ॾुखनि ते ऐं जेके ख़ुदि अंदेशा आहिनि उन्हनि ते। त ही जेका सकाफ़ती कचहरी आहे उहा हाणे वसी हिकिड़े दायरे में वधी चुकी आहे। तो आउं सम्झां थो त इहा तमामु घणी मस्बत सरगर्मी आहे ऐं इहा असांजे समाज खे, उन जे नौजवाननि खे हिक ॿिए सां पाण सां हिक ॿिए सां ॻंढे थी।